अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़ सोलंकी। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। मातली में गैस जी लोड शेडिंग ऐं प्रेशर न हुजण सबबि शहरियूं सख़्तु परेशान। इन हवाले सां रहवासियुनि अली बख़्श सोलंकी, शराफ़त मंगणहार, नबी बख़्श चांग, एजाज़ ख़ासकेली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिकु त गैस कंहिं वक़्तु हूंदी आहे त कंहिं वक़्तु नाहे हूंदी, जे ईंदी आहे त प्रेशर न हूंदो आहे। हिन जदीद दौर में शहर में रहंदे बि असां काठियूं ॿारण ते मजबूर आहियूं। हिननि वधीक चयो त स्कूली शागिर्द सरकारी मुलाज़िम तोड़े मज़दूर मजबूरन बुखे पेट घरां निकिरनि था। शहरनि काफ़ी दफ़ा एहतजाज कया आहिनि पर गैस इंतज़ामिया पंहिंजी होड़ ते क़ाइमु आहे। हिननि चिता ॾींदे चयो त जेकॾहिं गैस जी सप्लाई यकीनी न बणाए वई त मजबूरन रोड ब्लॉक कंदासीं। सेवण पाकिस्तान अंदर इमरान खान न्याज़ी हुकूमत में पानी, बिजली ऐं गैस जी खोट ऐं हथरादू महांगाई ख़िलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हुकूमत ते पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवाननि पारां चोथों दफ़ो वफ़ाक़ी सरकार ख़िलाफ़ सेवण जामशोरो इंडस हाईवे रोड ते एहतजाज करे धरणो हंयो वियो। एहतजाज जी अॻवानी पीपल्स पार्टी ज़िले जामशोरे जे सदर सैयद आसिफ अली शाह पारां सवें गाॾियुनि जो क़ाफ़िलो सेवण खां जामशोरो तरफ़ पहुतो। जामशोरे में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA सरदार सिकंदर अली राह पोटो ऐं ॿियनि एहतजाजी रैली जी मेज़बानी कई। एहतजाज में पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका सेवण जे सदर रईस अमानुल्लाह शाहानी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी सरदार नूर नबी खान हाले पोटो, PP यूथ विंग ज़िला जामशोरो जे सदर मोहम्मद असलम सहतो समेत तालके सिटी यूनियन काउंसिल्स, पीपल्स पार्टी विंग्स, सिपाफ लेडीज़ विंग, लेबर ब्यूरो, मिनारिटी विंग, हारी कमेटी, डॉक्टर्स फोरम, लायर्स फोरम, कल्चर विंग ऐं ॿियनि अॻवाननि ऐं उहिदेदारनि वर्करनि वॾे अंग में शिरकत कई। नौशर फिरोज़ साहती परगणे जे सहाफ़ियुनि मुतालबो कयो आहे त सिंध जर्नलिस्ट प्रोटेक्शन एक्ट 2021 खे लागू करण लाइ फौरी तौर ते कमीशन जोड़े कमीशन खे ज़िले सतह ताईं फ़ाल बणाए सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। अहिड़ो मुतालबो पाकिस्तान प्रेस फाउंडेशन तरफ़ां नौशर फिरोज़ प्रेस क्लब में सिंध जर्नलिस्ट प्रोटेक्शन एक्ट बाबति सेमिनार में कयो वियो। ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां सहाफ़ी समाजी ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ मर्द तोड़े औरतुनि शिरकत कई। सेमिनार खे ख़िताब कंदे PP MPA मुमताज़ अली चांडियो चयो त PP जी हुकूमत सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण लाइ मुल्क में सभ खां पहिरीं बिल पास कयो। हिन चयो त PP सदाईं मीडिया जी आज़ादी ऐं सहाफ़ियुनि जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे ऐं हाणे तहफ़्फ़ुज़ वारो बिल आणे सहाफ़ियुनि जे तहफ़्फ़ुज़ खे यकीनी बणायो वियो आहे। प्रोग्राम में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि समेत सहाफ़ियुनि सां पेश ईंदड़ मुख़्तलिफ़ मसइलनि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। नवाबशाह डायरेक्टोरेट ऑफ पब्लिक रिलेशन शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जी पधिराई मूजिबि शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी जे सांगड़ कैंपस में BBA ऐं BS प्रोग्राम्स में नए तालीमी सेशन लाइ दाख़िला भराए साल 2022 जे कंप्यूटर बेस्ड प्री एंट्री टेस्ट सुबुह 9 वॻे खां कैंपस में वरिती वई। यूनिवर्सिटी इख़्तियारनि पुरअमन तरीक़े सां दाख़िला टेस्ट कराइण लाइ समूरियूं तयारियूं मुकमल करे वरितियूं हुयूं। हिन साल सांगड़ कैंपस में 250 उमेदवारनि खे टेस्ट में विहण लाइ अहल करार ॾिनो वियो आहे। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं मुख़्तलिफ़ शोबनि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इंग्लिश में दाख़िला लाइ हिसो वठी रहिया आहिनि। 2 ॾींहंनि ताईं हलंदड़ हिन प्री एंट्री टेस्ट यूनिवर्सिटी इख़्तियारनि पारां शागिर्दनि खे इम्तिहानी हाल में को बि इलेक्ट्रॉनिक डिवाइस जहिड़ो मोबाइल, कैलकुलेटर वग़ैरह खणी वञण जी पाबंदी हणी छॾी। IT एक्सपर्ट ज़ुल्फ़कार शेख, अहमदुल्ला हिस्बानी, सफ़दर जमाली ऐं ॿिया टेस्ट वारो अमल मुकमल मॉनिटर करे रहिया आहिनि, जॾहिं त डॉक्टर नवीद एवाण, बशीर लंजवाणी ऐं ज़मा राठौड़ टेस्ट सेंटर जो दौरो पिणु कयो। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।